पाकिस्तान पीपल्स पार्टी मरकज़ी अगवान चीफ सरदार जागण खान भैयो चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जी अवाम के बराबरी हक़ जी ॻाल्हि करणु सेखारियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मज़लूम अवाम लाइ शहादत क़बूली पर अवाम जे हक़नि ते सौदेबाज़ी न कई। मुल्क जो अवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन हिकु शादी तक़रीब खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी जमायत आहे। पीपी हिकु गुलदस्तो आहे जंहिंमें असां सभु गुलदस्ते जी आहियूं। हुन चयो त इमरान सरकार मुल्क खे तबाही में विझी छॾियो आहे। ग़रीब अवाम फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी में मुब्तला आहे। इमरान न्याज़ी चयो हो त जॾहिं पेट्रोल महांगो थिए त सम्झो वज़ीर आज़म चोर आहे त इमरान न्याज़ी सभु कुझु महांगो करे छॾियो आहे। हाणे असां चऊं था त इमरान सिर्फ़ु चोर न, चोरनि ऐं करप्ट माण्हुनि जो बि सरदार आहे। खे मुल्क हलाइण नथो अचे। हिन जो वक़्तु पूरो थी चुको आहे। 27 फ़रवरी लॉन्ग मार्च न्याज़ी सरकार जे ताबूत में आख़िरी कोको साबित थींदो। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। मुल्क जो अवाम बिलावल भुट्टो ज़रदारी सां विख विख ते गॾु आहे। हुन चयो त पीपी मज़बूत जमायत आहे जेका मुल्क खे तरक़ी ॾियारींदी। 27 फ़रवरी लॉन्ग मार्च अवाम जी ख़ुशहाली मार्च साबित थींदो ऐं नाअहलनि खे भॼाए मुल्क खे तरक़ी ॾियारींदासीं। उन मौक़े ते पीपल्स पार्टी जा केतिरा ई उहदेदार कारकुन मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।